सांगड़ मां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ जीडीए अॻवान हाजी ख़ुदा बख़्श दर्स पारां दर्स हाउस खिपरो ते जीडीए जे इलेक्शन जे हवाले सां मीटिंग कोठाई वई, जंहिंमें जीडीए अॻवाननि NA 209 जो उम्मीदवार महमद खान जूणे जो, PS 41 जे उम्मीदवार काज़ी शमसुद्दीन राजड़, चेयरमैन फ़ैसला कमेटी दरगाह शरीफ हाजी पीर बख्श जूणे जो, हाजी ख़ुदा बख़्श राजड़, मुख्य चौकी अशरोथर खलीफ़ो याकूब राजड़, मुख्य चौकी नारो खलीफ़ो महमद रहीम हिंगोरो, खलीफ़ो कासिम फ़कीर महर, हाजी जियंद खान दर्स, सोराब खान दर्स, फ़कीर जमाल मंगरियो, फ़कीर गुलाम मोहम्मद मंगरियो, फ़कीर गाज़ी खान समो, शौकत अली हिंगोरजो, तालका सदर फंक्शनल मुस्लिम लीग खिपरो खलीफ़ो अहमद महमूद हिंगोरजो, अता मोहम्मद चानियो, नायब खलीफ़ो अली खान आरिसर, नायब खलीफ़ो सरवर अली चानियो, नायब खलीफ़ो गुलाम हुसैन राजड़, नायब खलीफ़ो हाजी कायमुद्दीन हिंगोरजो, हाजी खान मोहम्मद हिंगोरजो, महमद दाऊद हिंगोरजो, फ़कीर बाबर जूणेजो, हाजी अमानुल्लाह शर, महमद ओसिफ हिंगोरजो, मंठार अली दर्स, फज़ल मोहम्मद हिंगोरजो समेत हुर जमात जे मुअज़्ज़िज़ीन वॾे तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते जीडीए अॻवान महमद खान जूणेजो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इलेक्शन में कामयाबी माणे अवाम जी अॻु जीअं हाणे बि ख़िदमत कंदासूं। वर्क जारी आहे, माण्हू भरपूर मोट ॾेई रहिया आहिनि, मुख़ालिफ़ बौखलाहट जो शिकार थी विया आहिनि। PS 41 जे उम्मीदवार काज़ी शमसुद्दीन राजड़ चयो त खिपरो जे अवाम अॻु बि साथ ॾिनो, असां खटे ॾेखारियो ऐं हिन वक़्त बि असां सां गॾु आहे। अवाम जे वोट सां कामयाबी यकीनी आहे। मुख़ालिफ़ हिरासान करण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु करे रहिया आहिनि। सांगड़ में हुर जमात जे केस दाख़िल करण जी मज़म्मत कयूं था।